कराची की दहशतगर्दी टोड़ अदालत बहरिया केसनि में सिंध एक्शन कमेटी के अगवान जलाल महमूद शाह कादिर मक्सी ऐं ॿियनि जी ज़मानत में बाद करे छॾी। जलाल महमूद शाह चयो आहे त जेल भरियो तहरीक शुरू कंदासीं पर मक़सद खां पोइते न हटंदासीं। कराची की दहशतगर्दी टोड़ अदालत क्लिफ्टन में बहरिया टाउन आरो धरणे दौरान थियल भंजडा जे दाख़िल कयल केसनि जी ॿुधणी थी। ॿुधणी दौरान सिंध एक्शन कमेटी जो कन्वेनर सैयद जलाल महमूद शाह, STP जो सरबराह डॉक्टर कादिर मक्सी, चसम चेयरमैन व्यास चांडियो, अवामी तहरीक जो अगवान सज्जाद चांडियो ऐं ॿिया अगवान अदालत में पेश थिया। अदालत क़ौमपरस्त अगवाननि जे मुख़्तलिफ़ केसनि में ओपूरी ज़मानत में 15 जुलाई ताईं बाद करे छॾी, जॾहिं त क़ौमपरस्त अगवाननि जी कोर्ट में पेशी वक़्तु वॾे अंग में क़ौमी कारकुन तोड़े वकील मौजूदु हुआ। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद जलाल महमूद शाह चयो त जेल भरियो तहरीक शुरू कंदासीं पर पंहिंजे मक़सद खां 1 इंच पोइते न हटंदासीं। हुन चयो त जेसीं ताईं बहरिया टाउन समेत मुख़्तलिफ़ मेगा प्रोजेक्ट सिंध जी ज़मीन ते वालार बंदि नथा कनि तेसीं ताईं असांजी तहरीक जारी रहंदी ऐं इन्हीअ में वधीक तेज़ी बि ईंदी।